सकाफत खाते तरफां कराची खां रवानी थियल थर्ड डिज़र्ट सफारी ट्रेन छो रेलवे स्टेशन पहुती, जिते डीसी उमरकोट नवीद लाड़क, SSP उमरकोट अज़ीज़ मेमण, AC रजब सठियो, टाउन चेयरमैन नज़र मोहम्मद आरिसर, रेलवे स्टेशन मास्टर अब्दुल रहमान कुंभर सभिनी इंतजामिया पारां ट्रेन में पहुतल सकाफत खाते जी सेक्रेटरी सकाफत खैर मोहम्मद कलोड़ ऐं ॿियनि सियान जो छो रेलवे स्टेशन ते बैंड बाजन ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सेक्रेटरी सकाफत खैर मोहम्मद कलवड़ चयो त अॼु पहिरियों भेरो सकाफत खाते पारां थर जी सकाफत ऐं मागनि खे उजागर करण लाइ डिज़र्ट सफारी ट्रेन कराची खां हलाई वई आहे। इन ट्रेन में 100 खां वधीक सियाह सफ़र करे आया आहिनि। हीअ पहिरियों आज़माइशी ट्रेन आहे जंहिंमें सफ़र कंदड़ माण्हू थर जा माग घुमी लुत्फ़ अंदोज़ थींदा। थर जा माण्हू ज़हीन प्यार मोहबत कंदड़ ऐं महिमान नवाज़ आहिनि। अॼोकी राति असीं ट्रेन में रहंदासूं। सुबुह सवेर सियान खे बॉर्डर जो इलाइक़ो घुमायो वेंदो। उन मौक़े ते सफारी ट्रेन में सफ़र कंदड़ नाले वारो आर्टिस्ट अयूब खोसो, प्रोफेसर ख़ालिद जतोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफत खातो जस लहे जे तारीख़ में पहिरियों भेरो डिज़र्ट सफारी ट्रेन शुरू करे थर जा माग मक़ाम ऐं सकाफत खे उजागर करण लाइ अवाम खे घुमण जो मौक़ो फ़राहम कयो आहे, जेको हिकु सुठो अमल आहे। डिज़र्ट सफारी ट्रेन में पहुतल टूरिस्ट छो रेलवे स्टेशन खां सख़्त सिक्योरिटी सां गॾु बाए रोड थर जे इलाइक़े पर्ची में पाक आर्मी जे ठहियल पिकनिक पॉइंट घुमण लाइ रवाना थी विया। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ।